अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियां शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। अपोज़िशन जे हुलनि एहतजाज दौरान सिंध खे 25 अरब खां वधीक खसारे वारी 14 खरब 77 अरब 90 करोड़ रुपयनि जी नए माली साल जी बजट पेश कई वई। सरकारी मुलाज़िमनि जी पघार में 20% ऐं पेंशन में 10% वाध जी तजवीज़। पुलिस खां सवाइ ॿियनि सूबाई खातनि जे ग्रेड 1 खां 5 ताईं जे मुलाज़िमनि लाइ ज़ाती अलाउंस मुतारिफ़ करायो वियो। सूबे में घटि उजरत 25,000 रुपया मुक़ररु कई वई। सूबाई तरक़ियाती ख़र्चनि लाइ 329 अरब ऐं तालीम लाइ 277 अरब, तवानाईअ लाइ 7 अरब ऐं ज़राअत लाइ 3 अरब रखिया विया। अमन अमान लाइ 115 अरब, अवामी भलाई वारे मनसूबनि लाइ 123 अरब रुपया रखिया विया। सिंध जी बजट में सिहत जे शोबे लाइ मजमूई तौर 172 अरब रुपयनि जी रक़म रखी वई। PPHI लाइ 8 अरब रुपया, SIUP लाइ 7 अरब, इंडस अस्पताल लाइ 4.5 अरब रुपयनि जी ग्रांट जो ऐलान कयो वियो। NICVD कराची लाइ 6 अरब, गिम्स लाइ 4 अरब, शहीद बेनज़ीर भुट्टो ट्रामा सेंटर कराची लाइ 2 अरब रुपयनि जी ग्रांट जो ऐलान। दवाउनि जी ख़रीदारीअ लाइ 18 अरब, कोरोना खे मुंहुं ॾियण लाइ 24 अरब खां वधीक इनकम रखी वई। सिहत खाते लाइ 900 नयूं नौकरियूं ॾियण जो ऐलान। सिंध असेंबलीअ में वॾे वज़ीर जी बजट तक़रीर दौरान मुखालिफ़ धुर जो सख़्तु एहतजाज। अपोज़िशन मेंबर्स पारां स्पीकर टाइस जो घेराव, नारेबाज़ी। सीटियूं बि वॼाईंदा रहिया। हुकूमती मेंबर्स वॾे वज़ीर मुराद अली शाह जी चौधारी बीठा रहिया। अपोज़िशन अॻुवाणनि सूबाई बजट खे रद्द करे छॾियो। क़ौमी असेंबलीअ जा मेंबर ऐवान जो तक़दुस विसारे वेठा। अपोज़िशन लीडर शहबाज़ शरीफ़ जी तक़रीर दौरान हुकूमती ऐं नून लीग मेंबर्स में झेड़ो, हिक ॿिए ते बजट बुक जो वसकारो लाहे ॾिनो। शहबाज़ शरीफ़ ते बि बजट बुक उछलायो वियो, जेको संदसि टेबल ते किरियो। PTI मेंबर्स अली नवाज़ पारां गुथल लफ़्ज़नि जो इस्तेमालु, वफ़ाक़ी वज़ीर बि छितरूं कंदा रहिया। PTI मेंबर्स क़ौमी असेंबलीअ में घोड़ करे अपोज़िशन ते हमिलो कयो। ऐवान में इस्तेमालु थींदड़ ज़बान PTI वारनि जी आदत ऐं ज़हनी शिकस्त जो एतिराफ़ आहे। नून लीग जी नायब सदर मरियम नवाज़ चयो आहे त क़ौमी असेंबलीअ में जहिड़ो PTI मेंबर्स जी आदत बणिजी वई आहे। डिप्टी इंस्पेक्टर जनरल ऑफ पुलिस शहीद बेनज़ीराबाद रेंज इरफान अली बलोच सां डिवीज़न कोऑर्डिनेटर ऐं सदर राजेश कुमार जी अॻुवाणीअ में अक़िलियती बिरादरीअ जे नुमाइंदनि अॼु DIG ऑफिस में मुलाक़ात कई। मुलाक़ात में डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेटर पाकिस्तान हिंदू काउंसिल ऐं सदर शहीद बेनज़ीराबाद डॉक्टर राजकुमार, सदर ज़िला नुशरफ फिरोज़ मुखी आतमचंद, मास्टर ज़ाहिद लाल मसीह, नज़ीर मसीह, कोकर क्रिस्टोफर सांगड़ शामिल हुआ। नवाबशाह जे इलाइक़े मसीह कॉलोनीअ जी रेवासण होटल ते मज़दूरी कंदड़ मज़दूर गाजी बख़्श मक्सी पंहिंजी अमड़ नवारनि नवाबशाह सां गॾु नवाबशाह प्रेस क्लब ॿाहिरां एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे ताईंदे चयो आहे त मां हिकु ख़ानगी होटल ते मज़दूरी कंदो आहियां। जॾहिं त 10 ॾींहं अॻु मां कबाब जूं शीखूं पचाए रहियो हुयुसि त कबाब जी हिकु शीख ग़लतीअ सां वधीक भरिजी वई, जंहिं तां बाज़ार ख़ालिद पंजाबी, अख़्तर पंजाबी, अरशद ऐं ॿियनि मूं ते गरम शीखुनि सां सख़्तु तशदुद करे मूंखे ज़ख़्मी कयो। जॾहिं त हिन वक़्तु मूंखे पघार बि नथा ॾियनि। हुन चयो त मां ग़रीब आहियां, पुलिस वटि शिकायत खणी वियो आहियां, लेकिन पुलिस बि मुंहिंजी मदद नथी करे, जंहिं ते हुन वसवारनि खां मुतालबो कयो त मूंसां इंसाफ़ कयो वञे। नवाबशाह जे नौजवान जावेद गुल हैदराबाद जी रहवासण नारी रुख़सार धीउ मुमताज़ पंजाबीअ सां नवाबशाह जी अदालत में प्यार जो परणो करे छॾियो। उन सिलसिले में नारी रुख़सार पंहिंजे मुड़ुस जावेद गुल सां गॾु नवाबशाह प्रेस क्लब ॿाहिरां ताईंदे चयो त असां ॿिन्ही ज़ाल मुड़ुस पंहिंजी रज़ा ख़ुशीअ सां शादी कई आहे, लेकिन मुंहिंजो वालिद मुमताज़ पंजाबी ॿाहिरि सतार ॿियो खाको भाउ मुंहिंजो ऐं मुंहिंजे मुड़ुस जा दुश्मन बणिजी विया आहिनि। असां ज़ाल मुड़ुस खे क़त्ल जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि। असांखे उन्हनि मां जान जो ख़तरो आहे। हुन चयो त असांजी हद जी पुलिस वटि विया आहियूं, लेकिन पुलिस बि असांजी मदद नथी करे, जंहिं ते दरबदरी वारी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहियूं। हुन मुतालबो कयो त मुंहिंजे माइटनि ख़िलाफ़ु कार्रवाई करे मूंखे ऐं मुंहिंजे मुड़ुस खे तहफ़ुज़ ॾिनो वञे। मोरो भरिसां दर्स थाणे जे ॻोठ हादी ॾिनो जेसर में पाणीअ जे वारे तां मामनि भाणेजे में झेड़ो, भाणेजे लठियूं हणी पंहिंजे मामे मज़ार जेसर खे टंग भञी छॾी। खेसि ज़ख़्मी करे वाटर में उछलाए फरार थी विया। अहिड़े अमल ख़िलाफ़ ज़ख़्मी नौजवान मज़ार जेसर खे अमड़ भेण घरवारी मासूम ॿारनि सां गॾु साफ़िन वटि पहुची विया ऐं ज़ख़्मी मज़ार जेसर जी अमड़ साफ़िन सां ॻाल्हाईंदे ॿुधायो त असां ग़रीब मिसकिन आहियूं, मुंहिंजो हिकु ई पुटु आहे।
जेको महिनत मज़दूरी हारपो करे पेट गुज़र कंदो आहे। अॼु सुबुह जो मुंहिंजो पुटु मज़ार जैसर जीअं ॿनीअ ते पाणीअ जे वियो त जिते असगर जैसर ऐं हुन जा पुट दिलबर जैसर दिलदार जैसर मुंहिंजे पुटु मज़ार खे बिना जवाज़ कोडरनि जा धक हणी ऐं कुहाड़ियुनि जा धक हणी टंग भञी छॾी आहे। जंहिंखां पोइ असां दर्स थाणे ते रिपोर्ट दाख़िल कराई बाद में मोरो अस्पताल इलाज लाइ वियासीं, जिते डॉक्टर मुंहिंजे पुट खे नवाबशाह रेफर कयो। जंहिंखां पोइ दर्स पुलिस जवाबदार असगर जैसर खे गिरफ़्तार कयो। बाद में पुलिस पैसा वठी केस छॾे ॾिनो आहे, जंहिं सबबु असां सां इंसाफ़ कयो वञे। शोएब अली उमराणीअ खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।